नाज़रीन प्रोग्राम सन समाचार टुनाइट एडिशन में अवां खे भली कार चऊं था। सब खां पहिरीं ख़बर अवां सां शेयर कयूं त आख़िरी चौदगी वेझो ॿ ॾींहं अॻु कम जे फ़सुल मां ॻलो कपियल हालत में हथायल नीगर आसिफ़ शर जे लाश वारो मामलो ॻुझारत बणिजी वियो। ॿ ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस वाक़े बाबति का बि अॻु भराई साम्हूं न आणे सघी आहे। नीगर जे वारसनि जो चवणु आहे त नीगर 2 ॾींहं खां गुम हो। 3 ॾींहं कम जे फ़सुल मां ॻलो कपियल ऐं ॻरियल हालत में संदसि लाश हथायो। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं पुलिस इन सिलसिले में कुझु बि नाहे कयो। वहां खे आगाह कयो पिया नाज़रीन आख़िरी चौदगी वेझो 2 ॾींहं अॻु कमनि जे फ़सुल मां ॻलो कपियल हालत में हथायल नीगर आसिफ़ शर जे लाश वारो मामलो हल न थी सघियो आहे। अपडेट्स मालूम कयूं त सागर अमीर हैदर शर खां। सागर छा तफ़सील आहिनि? 2 ॾींहं अॻु इहो लाश मिलियो, पुलिस अञा ताईं कुझु बि नाहे कयो। पुरसरार तौर कम जे फसल में मुअल हालत में असायल क्रीवासी आसिफ शर जो कत्ल गुज़ारत बनल है। घर के भरसा कम जे फसल में गलो कतल नौजवान आसिफ शर जो मिलल लाश है ऐं केतरनि सालनि खे जन्म ॾिए थो। संदसि पीउ ज़ुल्फ़कार शर मूजिबि सुबुह जो घरां वेंदी मज़दूरी ते वञण जो चई निकितो ऐं रस्ते सां वेंदे ॿियनि ॻोठ वासनि में खेत वींदे ॾिठो ऐं वरंदे ॾींहुं शाम जो संदसि लाश घर खां 2 एकड़ पंध ते कमंद जे फसल में मिलियो। वालद चवणी त मज़दूरी ते न पहुचण सबबि मालिकनि पारां पुछा गछा करण ते पुट जी ॻोल्हा कई पर पतो न पियो। संदसि लाश मिलियो। ॿिए तरफ़ इलाइक़े वासी थोरे वार सां इन ॻाल्हि में हैरानगी ऐं परेशानी जो इज़हार करे रहिया आहिनि त नौजवान आसिफ शर जे गुम थियण जे 40 कलाकनि बाद मिलियल लाश एतिरो जल्दी कीअं सड़ी वियो या ॻरी वियो। लाश मिलण त जेके जिस्म जा वार बि आहिनि मथे जा उहे बि छणी किरी पिया ऐं इंसानी मथे जा वार एतिरो जल्दी कीअं छणी पिया ऐं जॾहिं त जिस्म एतिरो जल्दी कीअं ॻरण ऐं भरण शुरू थियो ऐं पोस्टमार्टम करण में डॉक्टर ने एतिरी देरि छो कई ऐं उन खां सवाइ जेके 40 कलाक मोल नौजवान जी पोस्टमार्टम द्वारा जेकी सीसी दड़ खां पिणु धार थी वई हुई ऐं ॻोठ ॿाहिरां जे अचानक ॻाल्हि ऐं का शायदि ई न मिलण समेत काफ़ी ॻाल्हियूं जेके सवाल निशान बनल आहिनि जेके क़त्ल जी पुरसरत ऐं कातलनि जी सफ़ाकीअ खे ज़ाहिर कनि थियूं जंहिं सबबि कातलनि जो पतो लॻाइण में मुश्किलूं पेश अची सघनि थियूं। वारसनि पिणु कंहिं किथे शक बि ज़ाहिर न करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ हद जी पुलिस जेका आहे उहा पिणु कातलनि में पहुचण में नाकाम नज़र अचण लॻी आहे। पुलिस मूजिबि मिलाणी मर्डर वञण सबबि वारसनि ऐं पारां कातलनि जी का बि निशानदे न करण सबबि कातलनि में पहुचण में देरि थी सघे थी। होॾां ऐं सोशल मीडिया ज़रिए जेके बेदर्दी सां क़त्ल थियल मक़तूल नौजवान आसिफ शर जे खून सां इंसाफ़ करण लाइ पिणु मुहिम हलाई थी वञे त जिते पिणु इलाइक़े वासी सियासी समाजी ऐं सान्यावन धिरनि फेसबुक सार्फिन पिणु पुरसरार क़त्ल थियल नौजवान जे वारसनि सां हमदर्दी ज़ाहिर कंदे क़त्लनि मुलज़ कातलनि जी गिरफ़्तारी लाइ मुतालबा पिणु करे रहिया आहिनि त जीअं इंसाफ़ जे मुंतज़र वारसनि खे इंसाफ़ मिली सघे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सागर अमीर हैदर शर अपडेट करण जे लाइ। हैदराबाद जी नूरानी बस्ती वारे इलाइक़े मां 6 ॾींहं अॻु मुबैना तौरु खंभे गुम थियल 5 भाइरनि जो पतो न पियो। संदनि वारसनि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। संदनि चवणु आहे त 3 अगस्त ते पुलिस वर्दी पहिरियल माण्हुनि घर ते चढ़ाई करे 5 ॼणनि फ़हीम, अकील, अब्दुल हकीम, कलीम ऐं नईम कुरैशी खे खंभे गुम करे छॾियो। मुख़्तलिफ़ थाणनि तां पुछा गाछा कई आहे पर किथे बि गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। अपडेट्स मालूम कंदासीं इम्तियाज़ कोसो खां। इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद हैदराबाद के नूरानी बस्ती वाले इलाइक़े में 6 ॾींहं अॻु मुबैना तौर खंभे गुम कयल 5 भाइरनि जो किथे को ॾस पतो न मिली सघियो आहे। पुटनि जी बाज़ियाबी लाइ संदनि वालदा ऐं घर भातियुनि पारां प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कयो वियो। ॿुधाए पियो वञे त पिंजारी थाणे जी हद आहे। नूरानी बस्ती जी नाना बाबा घिटी उते अब्दुल गनी कुरैशी नाले शख़्स जे खंभे गुम कयल 5 पुट आहिनि। उनजा फ़हीम कुरैशी, अकील कुरैशी, अब्दुल हकीम उर्फ हकी कुरैशी, कलीम कुरैशी, नईम कुरैशी ये 6 ॾींहं अॻु मुबैना तौर ते पुलिस पारां खंभे गुम कया विया हुआ। ज़रियनि जो चवणु आहे त इन मामले में पिंजारी पुलिस बि शामिल हुई पर उन बावजूदि इन्हनि नौजवाननि जी गिरफ़्तारी या गुमशुदगी बाबति पुलिस कुझु बि ॿुधाइण खां इनकारी आहे। इन्हनि नौजवाननि जी वालदा आहे बानो कुरैशी ऐं जो मामू आहे जान मोहम्मद उर्फ जान कुरैशी। उन्हनि प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज कयो हो। उन्हनि जो चवणु आहे त 4 खां 5 माण्हुनि खे पुलिस जूं वर्दियूं पहिरियल हुयूं जिन ते 3 खां 4 माण्हू बिना वर्दियुनि जे साधन कपड़नि में हुआ जिन्हनि इब्तिदाई तौर जो दरवाज़ो वॼायो जंहिं दौरान जो पुटु कलीम निंड मां उथी दरवाज़ो खोलियो जंहिं बैदि घर में दाख़िल थिया जिते उन्हनि संदनि धीअरनि मासूम ॿारनि खे बि तशदुद जो निशानो बणायो। घर में पुटनि जूं बीठल जेके 3 मोटरसाइकिलूं आहिनि उहे बि पुलिस पाण सां गॾु काए वई आहे। इन्हनि जो चवणु आहे त पुलिस इब्तिदाई तौर ते उन्हनि खे ॿुधायो त ॼाणायल माण्हू पिंजारी थाणे ते आहिनि। उन बैदि इन्हनि खे CI सेंटर मुंतक़िल कयो वियो। उतां
CI सेंटर बाद इनके ॿुधायो त हथड़ी थाणे ते आहिनि। उनजो चवण हैदराबाद जा समूरा थाणा उन्हनि ॾिठा आहिनि, किथे बि हिननि जा पुट जेके आहिनि पुलिस पारां ज़ाहिर न आहिनि कया विया। हाणे हिननि खे ख़दशो आहे त पुलिस किथे हुननि जो मुबैना कूड़े मुक़ाबले में का गिरफ़्तारी न ज़ाहिर करे। हिननि IG सिंध SSP DIG खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वरितो वञे त जीअं हिननि जा खंबे गुम कयल जेके पुट आहिनि उहे बाज़ियाब थी सघनि। असां कोशिशि कई शायदि त पिंजारी थाणे जे SHO करीम आबादी खां हिन मामले बाबति ॻाल्हि ॿोल थी सघे, पर हुन फ़ोन अटेंड न कयो, इन करे हुन सां राब्तो न आहे थी सघियो। पर पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त इन्हनि 5 ई भाइरनि खे खंबे गुम करण में पुलिस जो हथु आहे ऐं पुलिस पारां इहे नौजवान जेके आहिनि खंबे कंहिं प्राइवेट जाइ में रखिया विया आहिनि। उन करे हिननि जा वालिद जेके आहिनि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। जी शायदि ठीकु आहे, वॾी महिरबानी इम्तियाज़ कोसो अपडेट करण जे लाइ। पेरूमल वेझो ॻोठ फयाज़ हुसैन मरी वासण 7 वरनि जे आबदाशर शाख में ॿुॾी वई। वारसन पारां मक़ामी टोबनि जी मदद सां ॻोल्हा कई पिए वञे। पेरूमल मां इहे ख़बर वांस शेयर कयूं पिया। ॻोठ फयाज़ हुसैन मरी वासण 7 वरनि जी आबदाशर शाख में ॿुॾी वई। वारसन पारां मक़ामी टोबनि जी मदद सां ॻोल्हा कई पिए वञे। तफ़सील मालूम कंदासीं दिलदार ख़ासि केली खां। दिलदार, नींगरी जी ॻोल्हा में का अपडेट मिली आहे अव्हांखे? जी, ये दिलशाख बरसा है इस्ताबा दिलशाख पेरूमल वेझो जेका शाख दिलशाख आहे उन में ॻोठ आहे फयाज़ हुसैन मरी। उन जे ॻोठ में रहंदड़ खैर मोहम्मद शहर उन जी नंढड़ी जेका हुई आबदा 7 साल जी जेका पेर तिरकण करे शाख में ॿुॾी वई ऐं उन जी 4 कलाक ॻोल्हा करण खां पोइ हिन वक़्तु जेको सो उन जो लाश ॻोठ जे पासे में वाटर कोर्स सां मंज़ूर हुसैन मरी जो जंहिंमें हथु कयो वियो आहे। लाश हथु अचण खां पोइ संदसि घर वासियुनि जे में जेको कोराम मची वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी दिलदार ख़ासि केली अपडेट करण जे लाइ। लाड़काणो में अणॼातल फौरन चानका अस्पताल में इलाज लाइ आयल मरीज़ खे न बख़्शो। औस्ता मोहम्मद मां लाड़काणो अस्पताल में टेस्टूं कराइण लाइ आयल अली नवाज़ भंगर नाले ॻोठाणे खां फोरू 6000 रुपया फुरे विया। मरीज़ दाहियो आहे त अणॼातल हमराह टेस्टूं मुफ़्त में कराए ॾियण बहाने वठी वियो, बाद में पर्ची ॾेई पैसा वठी गुम थी वियो। लाड़काणो में अणॼातल फौरन चानका अस्पताल में इलाज लाइ आयल मरीज़ खे बि न बख़्शियो। ओस्ता मोहम्मद मां लाड़काणो अस्पताल में टेस्टूं कराइण लाइ आयल अली नवाज़ भंगर नाले ॻोठाणे खां फोरू 6000 रुपया फुरे विया। अपडेट्स मालूम कंदासीं निसार खोखर खां। निसार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी हाँ, ही जेको आहे सो भंगर पंहिंजे पीउ खे वठी आयो नूरमंद भंगर खे सुबुह जे वक़्तु इलाज लाइ शुबे हादसात में, जिते कुझु जेका फोरू उन्हनि अची हिन जो पासो ॾिनो। हुननि खे चवनि तो हिनखे साह जी तकलीफ़ आहे, हुनखे डॉक्टरनि खे ॾेखारण सां गॾोगॾु हुनजी पर्ची ॾियूं था त हुनजूं टेस्टूं कराईंदासीं, उहे तव्हांखे असां रियायती तौर ते कराए ॾींदासीं। हुन चवण त जॾहिं हुन पर्ची असांखे वठी चयो त डॉक्टरनि टेस्टूं लिखी ॾिनियूं आहिनि, हुन सां गॾिजी अचो त रियायती तव्हां ते टेस्टूं करायूं, जिते हुननि टेस्ट बि न कई ऐं सिर्फ़ु पर्ची हथ में ॾेई करे ॿीहर उन्हनि एमरजेंसी वार्ड में छॾे विया। जंहिंखां पोइ हुननि खे पैसा जेके आहिनि से वरिता 6000 रुपया फुरे फरार थी विया। अहिड़े वाक़े जे ख़िलाफ़ हुननि एहतिजाज कयो आहे ऐं एहतिजाज कंदे इहो चयो त असां परे खां आया आहियूं ऐं परे खां आयल ॻोठाणनि खे जेको आहे सो हिते अहिड़ा फोरू बि आहिनि जेके 6000 रुपया बि नथा छॾनि ऐं उहे फुरे विया। जंहिंजे करे हुननि चयो त हाणे असांखे वापसी जो बि कराओ न आहे, छो त उस्ता मोहम्मद मां आयल हुआ। उस्ता मोहम्मद वासी हुयो अली नवाज़ जेको पंहिंजे पीउ खे जेको सो वठी आयो हुयो। त अहिड़े वाक़े खां पोइ अस्पताल इंतज़ामिया जेको सो इंक्वायरी विहारी आहे त उहे कहिड़ा फोरू हुआ। इन क़िस्म जा CCTV फुटेज पिणु हथ कया विया आहिनि, जंहिंजे बुनियाद ते अञा ताईं जांच कई पई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी निसार खोखर अपडेट करण जे लाइ। गंबट में चमड़े की बीमारी में मुब्तला नौजवान राशिद मल्हा सरकारी नौकरी न मिलण खिलाफ़ एहतिजाज कयो। संदसि चवणु आहे त MPA नौकरी ॾियारण जो वाइदो कयो हो, जेका पाड़े नाहे सघियो। MNA जावेद शाह बि नौकरी ॾियण जो ॾटो ॾिनो हो, नौकरी न हुअण करे माइट शादी बि नथा कराइनि। मां के आगाह कयूं पिया गंबट मां, जिते चमड़े की बीमारी में मुब्तला नौजवान राशिद मल्हा सरकारी नौकरी न मिलण खिलाफ़ एहतिजाज कयो। अपडेट्स मालूम कयूं था हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि वधीक? हफ़ीज़ सां राब्तो करण की कोशिश कयूं त गंबट में यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गंबट में चमड़े की बीमारी में मुब्तला नौजवान राशिद मल्हा सरकारी नौकरी न मिलण खिलाफ़ एहतिजाज कयो। संदसि चवणु आहे त MPA नौकरी ॾियारण जो वाइदो कयो हो, जेका पाड़े नाहे सघियो। MNA जावेद शाह बि नौकरी ॾियण जो ॾटो ॾिनो हो, नौकरी न हुअण करे माइट शादी बि नथा कराइनि। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया गंबट मां।
जिते चमड़े की बीमारी में मुब्तला नौजवान राशिद मला सरकारी नौकरी न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो। उन जो चवणु हो त MPA मूंखे नौकरी ॾियारण जो वाइदो कयो हो ऐं उन इहो वाइदो नाहे पाड़ियो, जॾहिं त MNA जावेद शाह आहे उन पिणु नौकरी ॾियण जो ॾटो ॾिनो हो। नौकरी न हुअण करे माइट शादी बि नथा कराइनि। अपडेट्स मालूम कयूं था हफ़ीज़ मंगी खां। हफ़ीज़, वधीक छा तफ़सील आहे? नौजवान छा ॿुधाए वधीक? जी, गंबड़ जे गरीबाबाद पाड़े जो रवासी आहे। चमड़ी जी बीमारी में मुब्तला राशिद मला अॼु टाइम न्यूज़ ऑफिस पहुची एहतजाज कयो आहे। राशिद मला जो चवणु हो त MPA नईम मोहम्मद सल MNA सैयद जावेद अली शाह मूंखे नौकरी जो जेको आहे उहो ऐलान कयो हो। हिन वक़्तु मूंखे नौकरी नाहे ॾिनी, जॾहिं त पीपल्स पार्टी जो जेको वर्कर ऐं यालो आहियां। हर साल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी ते पंहिंजे ख़र्च ते उते ॾींदो आहियां, पर हिननि जेको मूंसां वाइदो कयो हो हिन वक़्तु मूंखे नौकरी नाहे ॾिनी, तंहिं करे ऐं मुंहिंजे जेको फैमिली फ़र्द आहिनि उहे फाका कची करण ते मजबूर आहिनि। हिननि जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खां इहा अपील कई आहे त ख़ुदारा मूंखे जेका आहे उहा नौकरी ॾिनी वञे त जीअं मुंहिंजो ख़ानदान ऐं जेको आहे पाण फाका कची खां बची सघां। जी ठीक है, वही मेहरबानी हफ़ीज़ मंगी अपडेट करण जे लाइ। अवांखे आगाह कयोसीं गंबट मां, जिते नौजवान राशिद मला सरकारी नौकरी न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो। चेल्हार में पुरस्कार बीमारी में वरतल ॿिनि भेनरुनि खे इलाज न थियण सबबि घर में क़ैद रखियो वियो। वारसनि जो चवणु आहे त नारी सुहिणी ऐं संदसि भेण शाहिदा ख़ासकिली पुरस्कार बीमारी में मुब्तला आहिनि। ॿई नारियूं ॻाल्हाइण जी सघ खां बि महरूम आहिनि। इलाज जा पैसा न हुजण सबबि खेनि घर में क़ैद रखियो वियो आहे। प्यासी का शइ असां घर में कोन छॾीसीं ऐं मुला माने बकरियूं असां वरितियूं 2 लख सां ख़र्च कयो, घर में का शइ कोन रही है। ऐं डॉक्टर ॿी टे ॾसियो जो के को कहीं दिमाग़ आहे, को के मिर्गी चक्कर आहे। मुला के हिसाब आई ईअं करे करे असां का शइ कोन छॾी आहे। हाणे असांजो एतिरो आहे त हा ही छोकिरी मारे जाम थी असांखे, मारंदी मानियूं असांजे देगड़ा उछले ॾे असीं खाधा पीता छॾे वञूं हलिया। असां इहे हालत आहे। पोइ वरी चोरे में वारे छॾूं, वरी सोमी थींदी को वरी दिमाग़ सही थिए त वरी कढूं न, वरी ईअं चितकुता वरी असां अंदरि वारे छॾूं। असां इलाही दिमाग़ डॉक्टर कोन दर्स जेको जावेद कराची अकबर जो पुटु आहे, कराची में रहे थो कुनरी में। हिन वटि असां इलाही 12 महीने जेको असां वरितो आहे तंहिंखां मुला न वरितो। ऐं ॿियो वरी मिठी में असां ॾसियो आहे पंहिंजे हिनखे अमीर शाह खे, उहो चए दिमाग़ जो चक्कर आहे। हीअं 2 टे इलाज वरितो आहे। हाणे इलाज इहे लॻे कोन थो, इहे वठ मार लॻी पई। हाणे छा करूं, वधीक त पोइ हाणे एतिरो पैसो आहे कोन जेको असीं मथे ॿिया होॾां होॾां फुरजी डॉक्टर ॿिया टिया फुरजी सफ़ा का शइ कोन रही है घर में। सफ़ा ॿधूं था राति जो पूरूं था। उमरकोट ॾसियो, मिठी होॾां हैदराबाद वञो, कराची वञो, हुते असांजो दम कोन्हे, पैसो आहे कोन। सफ़ा ग़रीब माण्हू मज़ूरी वारा
मजदूरी में मुला भोपे जे वर चढ़ियासीं उन जेका आहे असांजे उन बकरियूं 12 वरितऊं पोइ पैसा पोइ फुरजी तबाह थी वियासीं का शइ कोन्हे जी हाणे पूरे था छॾूं पोइ हाणे केॾी महिल पूरे छॾूं केॾी महिल ॿाहिरि कढूं इहा हालत आहे हाणे छा करूं मिठी असां रिपोर्ट मां ॾिठी ते तव्हांखे आगाह कयूं त जामशोरो में महरान यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी मुर्क पुरस्कार नमूने गुम थी वई संदसि वारसनि जो चवणु आहे त सुबुह मुर्क यूनिवर्सिटी वई हुई जेका वापसि नाहे आई संदसि दोस्त अनस गॾु हो ॿिन्ही जा मोबाइल नंबर्स बंदि आहिनि तव्हांखे अपडेट कयूं पिया जामशोरो मां जिते महरान यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी मुर्क पुरस्कार नमूने गुम थी वई संदसि वारसनि जो चवणु आहे त मुर्क सुबुह यूनिवर्सिटी वई हुई जेका वापसि नाहे आई संदसि दोस्त अनस गॾु हो ॿिन्ही जा मोबाइल नंबर्स बंदि आहिनि अपडेट्स मालूम कंदासीं ज़ोहेब सोलंगी खां ज़ोहेब इन वाक़े खे केतिरा ई कलाक गुज़री चुका आहिनि का अपडेट आहे हिन मामले में जी बिल्कुलु शायदि ही गुज़िरियल ॾींहुं महरान यूनिवर्सिटी जी मैकेनिकल शोबे जी शागिर्दियाणी आहे निमरा जेका गुज़िरियल ॾींहुं सिंधियुनि महरान यूनिवर्सिटी पहुती हुई जेका महरान यूनिवर्सिटी खां पोइ घर वेंदे जेका पुरस्कार नमूने गुम थी हुई जेका पोइ संदसि जेको वालिद आहे उहो जामशोरे थाणे ते पहुतो हो जंहिं संदसि जेको गुमशुदगी जी इतला जेको आहे सो जामशोरे थाणे ते ॾिनी हुई जेका पोइ हिन वक़्तु जेका पुलिस आहे उहा हिन जे मामले खे सुलझाइण में लॻल आहे ऐं हिनखे तक़रीबन जेके 24 कलाक गुज़री विया आहिनि पोइ जेकी इन्वेस्टिगेशन साम्हूं आई आहे हुन में जेको छोकिरो न्याणी आहे जेका शागिर्दियाणी आहे उनजो जेको हिन वक़्त जी जेका लोकेशन आहे उहा लाहौर जी अची रही आहे इन वारे सां असांजी जेका एसएचओ सां ॻाल्हि ॿोल थी आहे हुनजो चवणु आहे त हीअ जेका शागिर्दियाणी आहे हीअ पंहिंजे ई दोस्त जेको अंस नामी शागिर्द आहे जेको साॻे ई डिपार्टमेंट में पढ़ंदड़ आहे उहो शागिर्द हिन सां गॾु जेको आहे सो हीअ लाहौर रवाना थी विया आहे हिन जेकी लोकेशन आहे उहा लाहौर जी अची रही आहे वधीक जेका जांच आहे उहा असीं करे रहिया आहियूं जी शायदि ठीकु आहे वॾी महिरबानी ज़ोहेब सोलंकी अपडेट करण जे लाइ भेड़िया सिटी में 4 महीना अॻु कारे इल्ज़ाम में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि खां रिश्वत वठण वारे मामले जो एसएसपी नोटिस वरितो जांच ऑफिसर ऐं हेड कांस्टेबल खे मुअतल कयो वियो आहे भेड़िया सिटी में 4 महीना अॻु कारे इल्ज़ाम में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि खां रिश्वत वठण वारे मामले जो एसएसपी नोटिस वरितो आहे तफ़सील मालूम कंदासीं आफ्ताब किरियो खां आफ्ताब छा तफ़सील आहे जी शायदि एसएसपी नौशर फिरोज़ अब्दुल क़यूम पिताती पारां भेड़िया सिटी थाणे जे जांच ऑफिसर एसआईपी नूरमन चौहान ऐं हेड कांस्टेबल बदर लाल खे मुबैना तौर रिश्वत वठण जे इल्ज़ाम में मुअतल करे लाइन हाज़िर करे छॾियो आहे उन सिलसिले में एसएचओ भेड़िया सिटी मुनीर लज़ारी तस्दीक कंदे ॿुधायो त भेड़िया सिटी थाणे ते कारनि जे इल्ज़ाम में क़त्ल थियल नौजवान बादल मजीदानो जे केस में ॿिन्ही ॼणनि जांच दौरान मक़तूल जे वारसनि खां रिश्वत वठण जो इल्ज़ाम आहे हिननि वधीक ॿुधायो त एसएसपी नौशर फिरोज़ पारां मामले जी जांच जेका आहे डीएसपी नौशर फिरोज़ एजाज़ मेमून हवाले कंदे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां 4 महीना अॻु कार इल्ज़ाम में मारिजी वियल बादल मजीदानो जा वारस मुसलसल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतियात पिणु करे रहिया हुआ पर भेड़िया सिटी पुलिस नौजवान जे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार इमदाद ऐं अब्दुल मजीद मरीअ खे गिरफ़्तार न करे सघी आहे जी ठीकु आहे वॾी महिरबानी आफ्ताब किरियो अपडेट करण जे लाइ घोटकी में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हुकुम ते सिहत खाते जी टीम तालके अस्पताल पहुची मुख़्तलिफ़ वार्ड्स जो जाइज़ो वरितो एसओपीज़ जी भञकड़ी इंतज़ाम अणपूरा हुअण ते टीम डॉक्टर्स खे छॾ पटी एमएस डॉक्टर अरबाब मलिक सिहत खाते जी टीम के अस्पताल अंदर मुख़्तलिफ़ स्पेशलिस्ट डॉक्टर समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट बाबति आगाही ॾिनी घोटकी मां अव्हांखे अपडेट कयूं पिया वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हुकुम ते सिहत खाते जी टीम तालके अस्पताल पहुची मुख़्तलिफ़ वार्ड्स जो जाइज़ो वरितो अपडेट्स मालूम कयूं था माजिद संगड़ खां माजिद छा डिटेल्स आहिनि वधीक जी शायदि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हुकुम ते सिहत खाते जी टीम घोटकी तालका अस्पताल पहुची सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो बि कयो एसओपीज़ ते अमल न कराईंदड़ डॉक्टर्स खे छंड बि पटी सिहत खाते हैदराबाद जे डिप्टी डायरेक्टर हाकिम अली टालपुर ऐं एडिशनल डायरेक्टर ज़खर डॉक्टर हबीब रहमान शेख घोटकी तालका अस्पताल पहुची अस्पताल जो दौरो करे जाइज़ो वरितो सिविल अस्पताल घोटकी जे एमएस डॉक्टर अरबाब मलिक सिहत खाते जी टीम के अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि ॿारनि जे वार्ड किरोना सेंटर ऐं मेडिकल स्टोर जो दौरो करायो सिविल अस्पताल घोटकी जे एमएस डॉक्टर अरबाब मलिक सिहत खाते जी टीम के अस्पताल अंदर मुख़्तलिफ़ स्पेशलिस्ट डॉक्टर जी खोट समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट बाबति आगाही ॾिनी जॾहिं त
सिहत खाते जी टीम मीडिया जे नुमाइंदनि खे मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे वापसि रवानी थी वई। अस्पताल जे ज़रियनि मौजूदु सिहत खाते जी टीम अस्पताल जो जाइज़ो वठी सहूलियतुनि जी खोट बाबति रिपोर्ट लाॻापियल खाते खे ॾींदी, जंहिं बाद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे रिपोर्ट पेश कई वेंदी। सिविल अस्पताल घोटकी में सहूलियतुनि जी खोट सबबि इलाज लाइ आयल औरतूं फर्श ते वेठल रहियूं ऐं कोरोना वायरस जी वैक्सीन कराइण लाइ ईंदड़ माण्हू बग़ैर मास्क जे SOPs जी खुलेआम भञकड़ी कंदे नज़र आया। जी शायद ठीक है, वही मेहरबानी माजिद संघड़ अपडेट करण जे लाइ घोटकी मां अवांखे आगाह कयूं पिया, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे हुकुम ते सिहत खाते टीम तालके अस्पताल पहुची मुख़्तलिफ़ वार्ड्स जो जाइज़ो वरितो, जिते इंतज़ाम ख़राब हुअण ते डॉक्टर्स मथां कावड़ जो इज़हार पिणु कयो वियो। रेलवे जूं जाली टिकेटूं इस्तेमाल करण जे इल्ज़ाम में रोहड़ी पुलिस 5 वापारियुनि समेत 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार वापारियुनि नियाज़ राजपर, मोमिन अली, नदीम ऐं ॿियनि ख़िलाफ़ फ्रॉड जो केस दाख़िल कयो वियो आहे। वापारियुनि मूजिबि लेमन जा वापारी आहियूं एहसान आराई नाले शख़्स ऑनलाइन टिकेटूं कराए ॾिनियूं हुयूं। गिरफ़्तार वापारियुनि जी निशानदही ते रोहड़ी पुलिस टिकेटूं बुकिंग कंदड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रियाज़ सोलंकी खां। रियाज़, छा तफ़सील आहिनि? जी शायद फैज़गंज तालुके जे ॻोठ जिमो खान राजपर रहवासी आहिनि। लीमन जा वापारी नियाज़ राजपर, नदीम ऐं उन सां गॾु 5 वापारी आहिनि जिन पकाचांग में रेलवे जी ऑनलाइन बुकिंग ऑफिस आहे, उते हिकु शख़्स आहे एहसान आराई जेको ऑनलाइन मुख़्तलिफ़ शहरनि ऐं टिकेटूं जेके माण्हू वञनि था सफ़र कनि था टिकेटूं ऑनलाइन कटाईंदो। इन हवाले सां उन्हनि वापारनि को टिकेटूं कटाए फैसलाबाद जॾहिं विया त इहे वञण लाइ तयारु थिया। रोहड़ी जे वक़्तु पहुता त रोहड़ी रेलवे पुलिस ने गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ने जॾहिं पुछा गुछा कई त टिकेटूं जेके जाली हुयूं, जंहिं ते रेलवे पुलिस रोहड़ी खे गिरफ़्तार करे वापारनि खे मथां केस दाख़िल करे छॾियो। बाद में उहो वापारनि कोर्ट सगोरी रेलवे जेका पुलिस कोर्ट पेश कयो। कोर्ट में वापारनि कोर्ट सगोरी ॿुधायो त सदाई फरार थियो आहे, जंहिं ते कोर्टनि जी ज़मानत खणी खे आज़ादु कयो। बाद में वापारनि जे निशानदही ते रोहड़ी पुलिस पकाचांग में पहुची छापो हणी एहसान आराई जेको शख़्स आहे जेको जाली टिकेटुनि जो कारोबार कंदो आहे उनखे गिरफ़्तार करे पाण सां गॾु रोहड़ी खणी वई आहे। इन हवाले सां वापारी जेके आहिनि उन्हनि ॿुधायो त असां फरार थियो आहे, असां धोखो थियो आहे, असां पैसा भरिया आहिनि, असांखे हिन जाली टिकेटूं ॾेई असांखे अख़बार कयो आहे। इन हवाले सां फैज़गंज पुलिस सां जॾहिं राब्तो कयो त फैज़गंज पुलिस चयो त रेलवे पुलिस जो मामिलो आहे, असांजो मामिलो न आहे। हिकु शख़्स जेको आहे गिरफ़्तार थियो आहे, हिनजी जांच बि हलंदड़ आहे। जी शायद ठीकु आहे, वॾी महिरबानी रियाज़ सोलंकी अपडेट करण जे लाइ। मोरो वेझो ॻोठ इस्माइल बुघियो में ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कयो। संदन इल्ज़ाम हो त नेशनल हाईवे भरिसां 3 एकड़ ज़ाती ज़मीन आहे, जंहिं ते बासर कब्ज़ो करे रहिया आहिनि। तपेदार अली गौहर डाहिरी, अब्दुल हफ़ीज़ आराई ऐं ॿिया ॻरा नतीजा भोगण ऐं केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मोरो मां वहीद मस्तोई खां। वहीद, छा तफ़सील आहिनि? शायद मोरो वेझो ॻोठ मुलो इस्माइल बुगियो में ज़र ज़मीन ते बासण पारां मुबैना कब्ज़ो करण ऐं ज़र ज़मीन ते ज़बरदस्ती हथियारनि जे तौर ते हर ॼाइण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठाण पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी सनाउल्ला, निज़ामुद्दीन, इमरान, नवाब, रेस लुत्फ़ुल्लाह, मोहम्मद अली, जावेद फज़ल मोहम्मद बुगियो ऐं ॿिया कया विया, जिन जो चवणु हो त असांजे वाल साहब हाजी मोहम्मद उर्स बुगियो ज़रई ज़मीन नेशनल हाईवे सां लॻिते माड़ी में 12 एकड़ आहे। वाल जे पहुचण बैदि असां भाइरनि ऐं भेनरुनि में जेको आहे विचपती कई आहे, जंहिंमें असांजे भाइरनि खान मोहम्मद अला बख़्श ऐं इमरान 3 एकड़ ज़मीन तपेदार अली गौर डायरी अब्दुल हफ़ीज़ आराई खे विकिरो कई हुई, जेका हिसेदारी जे हिसाब सां मुख़्तलिफ़ 3 नंबरनि में अचे थी, जेका असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पर उहो 72 हुजण जे नतीजे में जेको आहे असांखे नेशनल हाईवे वारी ज़मीन जेका आहे उन ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं उहो असांखे संगीन नतीजा भोगण जी धमकी ॾींदा। तंहिं करे असांखे इंसाफ़ फ़राहम कनि। ओॾां इल्ज़ाम हेठि ईंदड़ तपेदार अली गौर डायरी, अब्दुल हफ़ीज़ आराई, मुमताज़ ज़रदारी ॿुधायो त असां कुझु वक़्तु पहिरियां ते माड़ी में नेशनल हाईवे सां गॾु खान मोहम्मद अला बख़्श इमरान बुगियो खां 3 एकड़ 8 गुंठा ज़रई ज़मीन वरिती हुई, जेका काफ़ी वक़्त खां आबाद कंदा पिया अचूं, पर उन जा कागज़ात बि असां वटि मौजूदु आहिनि। पर सनाउल्ला बुगियो, निज़ामुद्दीन बुगियो ऐं ॿिया असांजी ख़रीद कयल ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम लॻाए असांजी साख खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, जंहिंजी भले साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी वहीद अपडेट करण जे लाइ। घोटकी में 4 ॾींहं अॻु अगवा थियल खीर जे वापारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि चयो त खीर जे वापारी अलफ़ वासो खे बाज़ियाब कराए तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे घोटकी मां माजिद अली संघड़।
जी घोटकी भरिसां 4 ॾींहं अॻु खीर वापारी अलुफ वासो मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। अलुफ वासो जी बाज़ाबी लाइ वासा बिरादरी ऐं खीर यूनियन जा अॻवान प्रेस क्लब घोटकी पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त एहतजाज करण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन वार तव्हांजो छा चवणु आहे? अलुफ वासो खीर खंदड़ ग़रीब पोरियत अगवा थी वियो आहे ऐं उनजे घर में रोज़ राड़ो आहे। हिन वक़्तु ताईं वस वारा अफ़ीसरान साहिबान SP साहिब हुजे या DC साहिबान हुजे या ॿिया वॾा ऑफिसर आहिनि या MLA MP सेनेटर वग़ैरह जेके आहिनि असांजा पार्लियामेंट्री जेके लीडर आहिनि जेके वोट वठी करे हलिया था वञनि उन्हनि ताईं अॼु ताईं को लड़ी न आयो आहे। को अलुफ वासो असांजो शहरी इतिहाद जो हिकिड़ो मेंबर ऐं सुठो हिकु अॻवान ऐं मज़दूर ऐं पंहिंजे मज़दूरी में जेको पंहिंजो रोज़ी करण वारो 4 ॾींहंनि खां वठी अगवा थी वियो आहे। छो असां अॼु शहरी इतिहाद सियासी समाजी पार्टियूं ऐं वासा बिरादरी अॼु असां पुरमन असांजो एहतजाज आहे। छो ऐं SP साहिबु DSP साहिबु SHO साहिब खे असां अपील कयूं था त महिरबानी करे इहो असांजो मज़दूर वापसि करायो वञे। अॼु ई अलुफ वासे जी बाज़ियाबी जे लाइ शहरी इतिहाद ऐं खीर यूनियन जे तरफ़ां हिकिड़ो एहतजाज थी रहियो आहे जंहिंमें जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा बि शरीक थिया आहिनि ऐं वासा बिरादरी बि इन में शरीक आहे। असां हिन एहतजाज जे ज़रिए ख़ासि तौर ते SSP घोटकी खां मुतालबो था कयूं त हिकिड़ो पोरियत ऐं खीर यूनियन जो अॻवान हिन महिल अगवा थी चुको आहे। चोथों ॾींहुं आहे उनखे, लेकिन इंतिज़ामिया कखु भञी बीणो न कयो आहे ऐं उन्हनि ते जूअं नथी चुरके। जॾहिं तुंहिंजे घर में रोज़ राड़ो आहे असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते अलुफ वासे खे बाज़ियाब करायो वञे। कुझु अरसो पहिरें देरकी मां हिकिड़ो मेंगवाड़ा अगवा थियो जंहिं ते सॼी सिंध हुकूमत हिली वई। असांजा घोटकी जा नुमाइंदा MPs MLAs उनजे घर ताईं आया। ॿिए तरफ़ जॾहिं हाणे अलुफ वासो हिकिड़ो मज़दूर हिकिड़ो ग़रीब बेकस माण्हू अगवा थियो आहे जंहिंखे 4 ॾींहं गुज़री आहिनि। कंहिं DC नोटिस न वरितो आहे, कंहिं SP नोटिस न वरितो आहे, कंहिं MLA MP नोटिस न वरितो आहे। हथां खे उनजे घर में रोज़ राड़ो आहे। छा मीडिया ते अचे पोइ ॻाल्हि तव्हां खणंदव? ख़ुदा जे वास्ते असां मुतालबो कयूं था त हीउ कहिड़ो मज़दूर अगवा थी चुको आहे। इन मज़दूर जी बाज़ियाबी लाइ पुलिस तारुक वठे। साईं चोथों ॾींहुं आहे मुंहिंजे वालिद साहिब खे माना खीर ॾेई वापसी घर अचे पियो त रस्ते में ई अगवा थी वियो आहे। चोथों ॾींहुं आहे। इन महिल ताईं को अतो पतो न पइजी सघियो आहे। पुलिस इंतिज़ामिया कुझु बि न कयो आहे इन महिल ताईं। न का ट्रेसिंग रिपोर्ट जेको आहे त वाज़िया कई अथनि, न को CCTV कैमरास थोरी घणी OGDC में लॻल आहिनि उनजी रिपोर्ट शाया न कई अथनि। असांखे टाइम ते टाइम ॾियनि था पिया, काई मतिलबु जेको का अमल थींदो आहे कंहिं एक्शन ते कुझु बि न थियो आहे। असांजो मुतालबो आहे SSP घोटकी साहिब खां त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजी मदद कई वञे, वरना असां रोड ते बि रोड ब्लॉक कंदासीं, एहतजाज कंदासीं, साह जी आख़िरी घड़ी ताईं जेको आहे त पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदासीं ऐं पंहिंजो पाण खे रोड ते बीह करे साड़ींदासीं। पहिरियों साईं शाम जो खीर खपाए हाजी अलुफ वासो घोटकी खां पंहिंजे ॻोठु वञी रहियो हो जेको OGDC जे क़रीब मुंहिंजो घर हुयो। घर खां ॿाहिरां थोरो कुझु फ़ासिले ते हुनखे नामालूम हथियारबंद अगवा करे आनी जंहिंखे 4 ॾींहं गुज़री आनी। उनजे बावजूदि SP साहिब त राब्ते में ई कोन्हे, पर हिन वक़्तु पुलिस असांखे ॿुधाए नथी त तव्हांजो माण्हू आसमान ते चढ़ी वियो, ज़मीन में वियो, कंहिं मारियो, काॾे वियो। जंहिंजे घर में फाका कशी आहे हिन वक़्तु कोहराम तला घर में हुनजी चुल्हि न ॿरी आहे। असां मुतालबो कयूं था वस वारनि खां, चूंडियल नुमाइंदनि खां, DIG साहिब खां, IG साहिब खां त फौरी तौर ते नोटिस वठी करे हिन ग़रीब खे बाज़ियाब करायो वञे ऐं हुनजे घर में जेको कोहराम तला आहे परेशानी ख़तमु कई वञे। न त ॿी सूरत में असां सियासी समाजी खीर यूनियन शहरी तरफ़ां भरपूर एहतजाज कंदासीं। जी एहतजाज कंदड़ वासा बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जे अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधियूं। कैमरामैन अब्दुल कादिर मंगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी। असीं ते नसरपुर मां ख़बर वां शेयर कंदासीं। अबड़ा पाड़े में 20 ॾींहं अॻु अदावती कम दौरान 2 माड़ इमारत तां किरी ज़ख़्मी थियल पोरियत राशिद अबड़ो कराची जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। संदसि मड़ घर पहुचाइण ते कोराम मची वियो। नसरपुर जे अबड़ा पाड़े में 20 ॾींहं अॻु अदावती कम दौरान 2 माड़ इमारत तां किरी ज़ख़्मी थियल पोरियत राशिद अबड़ो कराची जी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। संदसि मड़ घर पहुचाइण ते कोराम मची वियो। मीरवा गोरचाणी में गोठाणनि घर ते कब्ज़े जी कोशिश ऐं बाज़तर शख़्स जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन इल्ज़ाम हो त बाज़तर राशिद राजपूत घर मां लॾाइणु चाहे थो। कुझु ॾींहं अॻु बाज़तर घर विराइण जी कोशिश कई ऐं सामान खणी उछलायो। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरवा गोरचाणी मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गोठाणनि घर ते कब्ज़े जी कोशिश ऐं बाज़तर शख़्स जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन्हनि इहो इल्ज़ाम हयो आहे त बाज़तर राशिद राजपूत घर मां लॾाइणु चाहे थो।
नाज़रीन प्रोग्राम सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ही। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।